दोस्तों ये सिंगर ॾाढो जल्दी मशहूर थी वियो आहे। हाणे कुझु दोस्तनि वरी कमेंट बि कया आहिनि त यार इहो दर्दीलो जेको हिन आवाज़ आहे हिन इश्क कयो हूंदो या को मसइलो आहे या ॻोठो भॼी आयो आहे या मूंखे ख़बर न आहे त ॻोठो भॼी आयो आहे या हिन इश्क कयो आहे न कयो आहे। बहरहाल अॼु हिन खां हिकिड़ो गानो वरी ॿुधंदासीं। अब गानो ॿुधा हाल यादि अथई ॿुधा। मौत छिनंदो न ॿियो छिनी सघंदो जेको छिनंदो तबाह थी वेंदो आशिकनि जो अलाह हूंदो नेठि पंहिंजो बीठा थी वेंदो मौत छिनंदो न ॿियो छिनी सघंदो दिल जो दारूं गंढियल हुजूं पंहिंजो पर रुगो दार दार रहणो तूं जुदाईअ जा ॾिठा ख़्वाब अगरि हिन राज में राज़ी यार रहणो राज में राज़ी यार रहणो मौत छिनंदो न ॿियो छिनी सघंदो जेको छिनंदो तबाह थी वेंदो जेको छिनंदो तबाह थी वेंदो। हाणे यार वाह जो अॼु त तूं सफ़ा दिलि ख़ुशि करे छॾी। हिकिड़ो सुवालु पुछां हे जेको मींहुं वसंदो आहे आसमान मां मथां इहो पाणी मथे वेंदो कीअं आहे? इहो समुंड मां बादल भरबा समुंड मां बादल भरबा आहिनि। समुंड जो पाणी त लूणो हूंदो आहे पाणी मथे अलाए गुज़रत अलाह मथां मिठो पाणी त वधियो अलाह साईं मिठो कीअं कंदो त ॿुधा थोरो उहा मुंहिंजे मालिक खे ख़बर आहे। कंहिंखे मालिक किथे तुंहिंजो? मालिक अलाह साईं अलाह साईं अच्छा असल मालिक ईअं चओ न। मुंहिंजो लाइ तूं हुनखे त ज़करिया खे सॾु करे या सलीम खे न नी भला को दर्द वर्द त न मिलियो थी न? दर्द मिलियो पर हाणे छा ॿुधायूं दर्द मिलियो आहे हल दोस्तनि खे दर्द मिलियो आहे। अब हाणे भली तूं आज़ादु आहे तुंहिंजे लाइ माण्हू इलाही कमेंट कनि था उन्हनि खे उहे चवनि तोखे सलाम पिया ॾियनि। वालेकुम अस्सलाम। हा सदाईं ख़ुशि हूंदा असांखे लाइक कनि कमेंट कनि सदाईं ख़ुशि हूंदो तव्हांखे लाइक कनि है न। हलो ठीकु आहे भाउ।